अवामी तहरीक जी मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी चयो आहे 27 आइनी तरमीम वसीले सुप्रीम कोर्ट खे रबड़ स्टैम्प बणायो वियो आहे। उन जा अख़्तियार महदूद करे वफ़ाक़ी आइनी कोर्ट ठाहे अदलिया ते राथाऊं हयूं पियूं वञनि। उन अवामी प्रेस क्लब मलीर में प्रोग्राम मयद दी प्रेस में मरकज़ी मीर दी प्रेस में मरकज़ी मीडिया सेक्रेटरी काशिफ मला, कराची डिवीज़न सेक्रेटरी एडवोकेट अब्दुल्ला बपड़, मलीर ज़िले सदर पिर सुमरो अली मोहम्मद कलमती ऐं ॿियनि गॾिजी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। पंहिंजो लियारी इन में आया आहियूं। हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे उहा ॾाढी ख़तरनाक सूरत हाल आहे। मुकमल तौर ते 27 आइनी तरमीम आणे आइन खे उन जा जेके ह्यूमन राइट्स जेके आहिनि, फंडामेंट्स जेके राइट्स आहिनि, उनखे अॼु हिन आइन खां पोइ उहो ॼण त मुअत्तल आहिनि। इन खां अॻु में हिकिड़ी नई साइंस जी हिकिड़ी डिक्टेटरशिप हुई जेका लिकियल हुई, पर अॼु हिन आइन जी तरमीम खां पोइ जीअं ईंदी, इन जी जॾहिं पास थींदी, इन पास थियण खां पोइ पाकिस्तान अंदरि नंगी आइनी डिक्टेटरशिप हूंदी, उनखे कवर ॾिनो हूंदी डिक्टेटरशिप मुकमल तौर ते। उन ते कंट्रोल जेको हूंदो उहो डिक्टेटरशिप हूंदो, फर्द वाहिद हूंदो, उनखे मुकमल इख्तियार हूंदा। उहो इख्तियार ईंदा आहे, उनखां पोइ हिकिड़ी मुकमल डिक्टेटरशिप हुई जंहिंमें माण्हू जो न फंडामेंटल राइट्स हूंदा, न तव्हांजे वसीलनि जी ॻाल्हि ॿोल थींदी, मामिलो कुझु कोन थींदो। असीं सम्झूं था त सिंध जा वसीला, पाकिस्तान जे मज़लूम क़ौमनि जा वसीला, उन्हनि जी उनखे फुलुट करणी आहे। उन फुलुट जे लाइ इन्हनि बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट अमेंडमेंट आंदो 2023 में 48 लख एकड़ ज़मीन पाकिस्तान जी जेके हारनि खे ॾियणी हुई, उहा ज़मीन इन्हनि मल्टीनेशनल कंपनी ॾियण जे लाइ फ़ैसिलो कयो। SIFC जहिड़ो इदारो ठहियो। 13 लख एकड़ ज़मीन उहा सिंध जी जेका आई इन्हनि खे मल्टीनेशनल कंपनी खे ॾियणी। 52,000 एकड़ इन मल्टीनेशनल कंपनी जे हवाले करे छॾी। 28,000 एकड़ जेका कचे जी ज़मीन उहो उन्हनि जे हवाले करे छॾी। इन्हनि सांभा कया त कारूंजर खे मुकमल तौर ते नीलाम कजे ऐं उन जे पाकिस्तान जी तारीख़ में सुप्रीम कोर्ट खे हिकिड़ो तारीख़ी मौक़ो मिलियो आहे। उन मौक़े जे ज़रिए, हिन मौक़े जे ज़रिए जेसिताईं 27 आइनी तरमीम नथी अचे तेसिताईं सुप्रीम कोर्ट खे इहो तारीख़ी मौक़ो आहे। उन मौक़े जे ज़रिए पंहिंजा कयल कम, पंहिंजो गंद साफ़, पंहिंजे मुंहुं साफ़ करे सघे त इहो मौक़ो हुनखे आहे। उन मौक़े मां फ़ाइदो वठे। इन ते जेके असांजा वकील दोस्त आहिनि, उहे वकील दोस्त बि इन ते गौर वीचार कनि। उनजी स्ट्रगल जेका आहे उहो स्ट्रगल हिकिड़ी महज़ 2 पॉइंट्स ते न हुजे। जेके माण्हू था ॻाल्हि कनि NFC जो मामिलो हिन में शामिल कोन्हे, सिंध खे नुक़सान, इहा ॻाल्हि ई ग़लति आहे। इहो आर्ग्यूमेंट ई ग़लति आहे। जेके माण्हू ॻाल्हि था कनि असांजे कोर्टनि जा फ़ैसिला कोन था थियनि ऐं इन्हनि ही असीं आइनी कोर्ट जुदा था कयूं, तंहिंजे करे फ़ैसिलनि जो उकलाव जल्दी थींदो, उनजे लाइ इहा ॻाल्हि ई ग़लति आहे। तव्हां कहिड़ा सुप्रीम कोर्ट जा ऐं हाई कोर्टनि जा जज था वधायो जेको केस ख़तमु थींदा? तव्हां त कोन था वधायो।